मादो फैलजण सबब 2 बाढ़ा फौत थी विया आहिनि। अवां खे नाज़रीन अपडेट कंदासीं। घर अंदर ज़हरीलो मादो फैलजण सबब 7 घर भाती बेहोश आहिनि, जिन खे अस्पताल मुंतकिल कयो वियो आहे। अहम ख़बर नाज़रीन अवां खे ॾींदा हलूं। सेवण जे कोसा पाड़े में घर अंदर ज़हरीलो मादो फैलजण सबब 2 बाढ़ा फौत थी विया आहिनि। अफ़सोसनाक ख़बर अवां खे ॾियूं पिया। सेवण जे कोसा पाड़े में घर अंदर ज़हरीलो मादो फैलजण सबब 2 बाढ़ा फौत थी विया आहिनि। घर अंदर ज़हरीलो मादो फैलजण सबब 7 घर भाती बेहोश आहिनि, जिन खे अस्पताल मुंतकिल कयो वियो आहे। सेवण जे कोसा पाड़े में घर अंदर ज़हरीलो मादो फैलजण सबब 2 बाढ़ा फौत थी विया आहिनि। घर अंदर ज़हरीलो मादो फैलजण सबब 7 घर भाती बेहोश आहिनि, जिन खे अस्पताल मुंतकिल कयो वियो आहे। सेवण जे कोसा पाड़े में घर अंदर ज़हरीलो मादो फैलजण सबब 2 बाढ़ा फौत थी विया आहिनि। घर अंदर ज़हरीलो मादो फैलजण सबब 7 घर भाती बेहोश आहिनि, जिन खे अस्पताल मुंतकिल कयो वियो आहे। सेवण जे कोसा पाड़े में घर अंदर ज़हरीलो मादो फैलजण सबब 2 बाढ़ा फौत थी विया आहिनि, जिन ते 7 घर भाती बेहोश आहिनि। तफ़सील वठूंदासीं टीवी न्यूज़ रिपोर्टर कादिर कुंबर खां। जी कादिर, कहिड़ा तफ़सील हिन ख़बर जा? कादिर अपडेट कजो। जी कादिर, सेवण जे कोसा पाड़े में घर अंदर ज़हरीलो मादो फैलजण सबब 2 बाढ़ा फौत थिया आहिनि ऐं 7 घर भाती भी बेहोश आहिनि। कहिड़ा तफ़सील हिन हवाले सां? जी बिल्कुल ॿुधायां त ये सेवण में हिकु अफ़सोसनाक वाक़ियो पेश आयो आहे। सेवण जे कोसा माले में नियाज़ चन्नो जे घर में जेको आहे वाक़ियो पेश आयो, जंहिंमें घर अंदर कमरे में सुतल 9 जेके भाती आहिनि उहे बेहोश थी विया, जिन मां जेके 2 मासूम ॿार आहिनि, सॻा भेण भाउ ॿुधाए वञनि था, उहे जेके ॿार आहिनि 2 फौत थी विया आहिनि। जंहिंमें जेको आहे तव्हां ॿुधायां त शाहज़मान चन्ना ऐं शफ़ा चन्ना जेके आहिनि 2 सॻा भाइर ॿुधाए पिया वञनि, जॾहिं 7 घर भाती जेके आहिनि उहे बेहोश आहिनि, जिन खे घंटी जो बि हालत में कराची अस्पताल मुंतकिल आहे। मां तव्हांखे ॿुधायां त हीउ सेवण में साॻे महल जे अंदरि हेॾो जेको आहे वाक़ियो पेश आयो। हिन खां अॻु जेको आहे हिकु महीनो अॻु बि जेको आहे वाक़ियो पेश आयो, जंहिंमें पिणु जेको आहे 2 सॻा भाउ भेण ऐं संदन माउ जेके फौत थिया, जॾहिं अॼु वरी ॿीहर जेको आहे साॻी बिरादरी में साॻे महले में जेको आहे वाक़ियो पेश आयो। ॿुधाए पियो वञे त पाड़े में जेको आहे रखियल कणिक जेको आहे कमरे में रखियल आहे, जंहिंमें कणिक जे मालिक पारां ज़हरीलो जेको आहे सो कुंवारो ॾिनो वियो आहे, जंहिंजी जेको आहे जेका ॿुधायां त गैस आहे उहा कमरे में फैलिजी वञण करे जेको आहे वाक़ियो ॿुधाए पियो वञे त पेश आयो आहे। तव्हांखे ॿुधायां थी सेवण में ॿियो दफ़ो जेको आहे अहिड़ो वाक़ियो पेश आयो। जी ठीकु आहे कादिर, हिन हवाले सां अपडेट करण लाइ वॾी महिरबानी अवां जी।